ठीक है साईं। ही सूरत सूरह अबसा है, इन जो मक्की सूरत, 80 नंबर इन जो नंबर आ, इन में 42 आयतूं आहिनि। अॼु असां सिखंदासीं 1 खां 16 ताईं, पोइ थोरी तजवीज़ ॾिसंदासीं ऐं 3 अहम ॻाल्हियूं जेके हिन में जेके नज़र अचनि थियूं पयूं इंशाअल्लाह ताला क़ुरान पाक में जेके असां सिखंदासीं, उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मुबारक, अल्लाह जल शान वटि जेका अहमियत आहे, अमीरिया या ईमान आहे, उहो ॾिसंदासीं। ऐं ॿियो नसीहत वठणु, यानी क़ुरान सिखणु ऐं उन जे शौक़ जी अहमियत। ठीकु आहे, हाणे हलूं था अॻिते। हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, इन जी हिते खणी असां ज़िक्र घणो न कंदासीं, पर सूरह मुज़म्मिल जितां शुरू थिए थी पई 29 नंबर जेको आहे न, जेको सिपारो 29, उन में सूरह मुज़म्मिल खां अॻिते हलंदासीं न त काफ़ी सूरतूं, ऐं इहा मूं इहा ॻाल्हि पाण सर्च कोन कई आहे, इहे किताबनि में मौजूदु आहे ॿियनि हंधि, त काफ़ी सूरतूं अहिड़ियूं आहिनि जेके जोड़नि जे सूरत में आहिनि। माण्हुनि खे ख़बर आहे सूरह मुज़म्मिल, सूरह मुदस्सिर, कुल औज़ु बिरब्बिल फलक़, कुल औज़ु बिरब्बिन नास, अहिड़ी नमूने सां हीअ सूरत बि जोड़ो आहे कंहिंजो, जेका पहिरियों पढ़ी आयासीं सूरह अन्नाज़ियात। हाणे उन में कीअं आहिनि उहो उनखे पोइ कॾहिं ॿिए दफ़े ॾिसबो इंशाअल्लाह ताला। अॼु असां हिते जॾहिं अॻिते सिखूं था पिया ही सूरह अबस, इन में तव्हां महिरबानी करे थोरो ध्यानु ॾिजो, लफ़्ज़ जॾहिं तर्जुमो हुजे न ऐं आयत में न, ॻाढ़े रंग ते ध्यानु ॾिजो त उन्हनि जी कीअं माना थियल आहे, हिकु लफ़्ज़ जी जेके ख़ासि अहम ईंदा। ठीकु आहे। अच्छा, ॿियो हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, ही जेको असां चऊं था न अबसा व तवल्ला, हिन कीअं पढ़ंदा आहियूं? हा, हिन जो वीचार जेको नीली मां ईंदो आहे न, अबसा व तवल्ला, जेकॾहिं थोरो हर को मुंहिंजे पुठियां रिपीट करे थोरो हिनखे, इहो लफ़्ज़ हिकिड़ा अबसा व तवल्ला, अबसा व तवल्ला। ठीकु आहे। हाणे ही छा आहे, ही जेको लफ़्ज़ पाण पूरा पढ़ूं था पिया न, त किथे अॻिते आहिनि क़ुर पाक में हुरूफ़ मुक़त्तियात। ही मां अॻ में कंहिं ॿिए हंधि पढ़ायो हिन ग्रुप में, पोइ हुनखे क्वेश्चन कयुमि त भला अबस इहो हुरूफ़ मुक़त्तियात में अचे थो? हुननि चयो हा अचे थो। मूं चयो हुन हुरूफ़ मुक़त्तियात में न ईंदो। उहो कीअं? छो जो हुरूफ़ मुक़त्तियात छा थींदा आहिनि, अलॻि अलॻि अखर थींदा आहिनि, अलॻि अलॻि अखर, उहो लफ़्ज़ न हूंदो आहे, लफ़्ज़ में लिखियलु हूंदो आहे पर लफ़्ज़ न करे पढ़िबो आहे। हाणे हीअ असां लफ़्ज़ पढ़ूं था न, अबस हिकिड़ो लफ़्ज़ करे पढ़ियोसीं, हुरूफ़ मुक़त्तियात हुजे हा त हिनखे कीअं पढ़णो आहे? ऐन बा सीन, त पोइ इहो थिया हुरूफ़ मुक़त्तियात। पर ही छा, ये पूरो लफ़्ज़ आहे इंशाअल्लाह ताला। ठीकु आहे। अबस व तवल्ला, इन में जे तर्जुमो आहे उन्हनि जे चेहरे अक़दस, उन्हनि जे केते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र मुबारक आहे हिन में। उन्हनि जे चेहरे अक़दस ते नाराज़गी जो इज़हार आयो ऐं पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रुख़ अतर मोड़े छॾियो। अंजाहुल आमा, छा थियो? हिन करे जो वटस नाबीन आयो। आमा माना नाबीन। हाणे इहो कंहिंजो ज़िक्र आहे? कहिड़ो नाबीन आयो? जंहिंजो ज़िक्र असाब सॻोरो हज़रत अब्दुल्लाह इब्ने उम्मे मख़्तूम, ही सॻोरो जेको सहाबी आहे हज़रत बीबी ख़दीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन जो अज़ीज़ हुयो। ठीकु आहे। हाणे हिन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े वाक़िए जो बयानु थियल आहे। हाणे वाक़ियो किथां ख़बर पई असांखे? इहो हदीसनि मुबारक मां। ठीकु आहे न, जो क़ुर पाक में त सिर्फ़ु इहा ॻाल्हि लिखियल आहे, इन जे लाइ जॾहिं तफ़सीर में पढ़बो वञिबो त ख़बर पवंदी हदीस मुबारक मां त इहो वाक़ियो कीअं पेश आयो हुयो ऐं इहा सूरत मुबारक कहिड़े मौक़े ते लथी। त मौक़ियो इहो हुयो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि सरदार आया हुया, मक्के जा जेके काफ़िर हुया, ऐं उहे सरदार कहिड़ा हुया? उतबा बिन रबिया ऐं शैबा बिन रबिया, ॿ भाउर हुया रबिया जा पुट। उन खां पोइ उमैया इब्ने खल्फ ऐं ॿियो उबी इब्ने खल्फ। खल्फ जा ॿार ॿ भाउर ॿिया, इहे तमामु कटर जेके हुया न, माना काफ़िर बि हुया ऐं छा चवंदा आहिनि मुनकर हुया, नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, क़ुर जा, आख़िरत जा सभु शइ। उन खां पोइ मुनाफ़िक हुया, अमर बिन अशाम हुयो जंहिंखे अबू जहल चवंदा आहियूं, ऐं हिकिड़ो असाबी सॻुरो हो जंहिं उन वक़्तु ईमान न आंदो हुयो। ठीकु आहे। हाणे इहे सरदार हुया जेके नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में हाज़िर हुआ, ऐं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे
अल्लाह पाक जे बाबति क़ुरान जे बाबति पंहिंजी रिसालत जे बाबति जेको ईमान जी ॻाल्हि आहे उहा तइलीम फरमाइनि पिया। एतिरे में छा थियो आहे त हज़रत अब्दुल्ला इब्न मख्तूम रज़ियल्लाहु ताला अन्हु जेके अखियुनि खां नाबीना हुया उहे हाज़िर थिया आहिनि। ज़रूर सलाम चयो हूंदऊं, सलाम जो जवाबु मिलियो हूंदो। वला वाला मां हिकिड़ी ॻाल्हि था कयूं त ईअं तसवर कजे त हिकिड़ी साईं जन वेठा आहिनि उन माहौल में तबलीग कनि पिया ऐं उन खां पोइ जेको हिकिड़ो माण्हू हाज़िर थिए थो पियो ख़िदमत में त हज़रत अब्दुल्ला इब्न मख्तूम खे ख़बर न पई त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कंहिं कहिड़े ॻाल्हि में वेठा आहिनि कंहिंखे सम्झाइनि था पिया त हू अची क्वेश्चन्स में शुरू थी वियो। हिकिड़ो सुवाल या ॿियो सुवाल या टियों ईअं माना त पोइ साईं जन जे चेहरे अक़दस ते न नाराज़गी जो इज़हार आयो। हाणे हिन में ॿ टे ॻाल्हियूं ॾाढियूं अहम आहिनि तदबुर करण जूं पर अचूं था हिनखे थोरो सम्झण लाइ। इन खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि खे असांखे सम्झणो पवंदो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि जो शान अल्लाह वटि छा आहे उहो इहो आहे त माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेका ॻाल्हि तबियत खे नागवार गुज़रे थी पई उहा साईं जन पाण कंहिंखे कोन था ॿुधाइनि, अल्लाह पाक त ॿिए खे ॿुधाए। सूरह अल अहज़ाब आहे 33 नंबर सूरत आहे, उनजी आयत नंबर 53 आहे। केॾी डिघी आयत आहे हीअ। इन में फ़क़त ऐं फ़क़त असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में ज़िक्र कयल आहे ऐं असाबनि सॻोरनि जो कीअं ते मामिलो हूंदो इहा बि ख़बर पए थी पई ऐं अल्लाह पाक छा थो चवणु चाहे। अचो त हिनखे पढ़ूं, ॾिसो त केॾो लुत्फ़ ईंदो पाण में। अल्लाह सी फरमाए थो ए मोमिनो माना जेके ईमान आणे आया हुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर को चई छॾे साईं पंहिंजे ॿुधण सां जीअं बि चइजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूर चइजे। अल्लाह सी फरमाए थो ॾिसो त केॾी हिन में कमाल जो मैसेज आहे। ए मोमिनो पैगंबर जे घरनि में उन वक़्त खां सवाइ अंदरि न वञो जंहिं वक़्तु अव्हां खे कंहिं ताम खाइण लाइ अचण जी मोकल ॾिनी वञे ऐं अहिड़े वक़्तु वञो जेके ब्रैकेट में न इहे वज़ाहत लाइ हूंदा आहिनि जो उन जे तयारु थियण जो इंतज़ारु कंदड़ न हुजो। माना नबी साईं जन जी ख़िदमत में वञनि था त वेहूं ॿुधूं ॻाल्हियूं ॿुधूं छो जो सभ खां वधीक जेके ईमान आणे आया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते न उन्हनि लाइ इन खां वधीक का ॿी बहितर ॻाल्हि न हूंदी जो साईं जन जे सोबत में वेहनि। सम्झो न त हाणे जॾहिं वेठा आहिनि त मानी खाओ। हाणे मानी जेसिताईं तयारु थिए थी तेसिताईं बि वेठा आहिनि, मानी थी वई अञा बि वेठा आहिनि, उथण दिलि नथो करे उन्हनि खे। हाणे उन्हनि खे उथण दिलि नथो करे असाबनि सॻोरनि खे पर एतिरो वक़्तु केतिरो थी थो वञे कॾहिं कॾहिं थी वेंदो हुयो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा ई रहंदा हुया वला वाला। हिकिड़ो ग्रुप आयो खणी ॿियो हली वियो त वरी ॿियो आयो त टियों आयो। माना ईअं थींदो आहे त काफ़ी वक़्तु वेही की माण्हू जेको आहे न इहा हिकिड़ी कैफ़ियत बयानु कयल आहे हिते त उनजे तयारु थियण जो इंतज़ारु कंदड़ न हुजो पर जॾहिं अव्हां खे सॼो वञे तॾहिं अंदरि वञो। जॾहिं खाई रहो मानी तॾहिं निकिरी वञो, खाई वञो मोकलाए हलिया वञो ऐं कंहिं ॻाल्हि में रीझी वेही न रहो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां हुई झटि वेठो ॻाल्हियूं ॿुधियूं ॾिठियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत मुबारक छा आहे, कीअं था कनि, कीअं था ॻाल्हाइनि, कीअं था मिलनि, कीअं था हर कंहिंजो ख़्यालु रखनि, उहो तव्हां ॾिठो। हिकिड़ा माण्हू आया ॿिया आया, तव्हां मानी बि खाधी, अञा वेठा हो अञा मूंखे का तालीम मिले, तव्हांखे उथण दिलि नथी चए त नबी साईं फरमाए थो त पोइ रीझी करे कंहिं ॿी माल में हाणे ॿी ॻाल्हि सुठी ॻाल्हि थी थिए भला इहा ॿुधूं अञा वेठा आहियूं न वेही न रहो। छो त उन ई कम यानी देरि ताईं वेहण पैगंबर खे ईज़ायो थिए। पोइ क़ुरान पाक क्लियर लिखियो आहे क़ुरान पाक में त पोइ अव्हां खां लॼ कई थिए ऐं अल्लाह हक़ चवण खां लॼ न कंदो आहे। त मां हाणे आराम करणु फरमायां थो। माना हीअ ॻाल्हि आहे ईअं असां लफ़्ज़ न चऊं छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में न माना असांखे बि सम्झण जी थोरी हल्की ॻाल्हि सम्झ में अचे माना काफ़ी आहे। काफ़ी देरि ताईं वेहणु साईं खे न पसंदि हुयो कंहिं बि ॻाल्हि जे करे, आराम करणो हुयो ॿी का ॻाल्हि जेका बि हुजे ठीकु आहे। उहे चवंदा कोन हुया, अलाह पाक चई छॾी असाबनि खे। अलाह पाक चए थो मां लॼ कोन थो कयां। नबीअ खे इन तकलीफ़ ॾिनी अथई हिन ॻाल्हि तव्हांजे घणे देरि वेहण ते। हिन करे ऐं जॾहिं उन्हनि पैगंबरनि जे बीबियुनि खां का शइ घुरो तॾहिं परदे जे ॿाहिरां उहो कमु अव्हांजे दिलनि ऐं उन्हनि जे दिलनि लाइ ॾाढो पाक आहे सभिनी जे लाइ। ऐं अव्हां खे न जुगाईंदो आहे त अलाह जे पैगंबर खे ईज़ायो ऐं न की जुगाईंदो आहे त उन खां पोइ संदन ज़ालूं अवी कॾहिं पढ़ण जो छो त उहो कमु वॾो गुनाह वारो आहे।
असां जे लाइ सिर्फ़ इन में वॾी ॻाल्हि जेका आहे ही टॉपिक पोइ आहे ऐं असांजो इहो टॉपिक आहे त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते जेकॾहिं का ॻाल्हि पूरी गुज़रे थी पई त उहे पाण नथा चवनि पर अलाह पाक उनजो ख़्यालु करे थो पियो। सूरह कहफ में असां पढ़ंदासीं न त अलाह पाक केॾियूं दिलदारियूं ॾिए थो पियो नबी साईं जन खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे हीअ ई सूरत हाल जॾहिं आई उन ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा नागवारी गुज़री त हिकिड़ो असाब सगोर अच्छा के था चवनि त उन वक़्त ताईं हज़रत अब्दुल्ला ईमान क़बूल न कयो हो, हीअं आयो हो ईमान क़बूल करण या क़ुरान सिखण या ॿी का ॻाल्हि या मुलाक़ात करण मालूमात करण, के था चवनि त न ईमान क़बूल करे चुको हुयो, बसि हुनखे हो त मां वञा वञी वेहां साईं सां ॻाल्हायां पुछां घणी ॻाल्हियूं सिखां क़ुरान सिखां, इहो हुयो। त हाणे अलाह पाक जेको आहे जॾहिं इहा ॻाल्हि करे चुको त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते नाराज़गी जो इज़हार आयो ऐं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रुख़ अतहर मोड़ियो। छा हूंदो हुयो त असाब सगोरन जी कॾहिं बि का ॻाल्हि नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पसंदि न ईंदी त पोइ पाण पंहिंजो रुख़ मोड़े छॾींदा हुआ, न त साईं जन हर हिक खे पूरो पूरो टाइम ॾींदा हुआ, ॿुधंदा, हर को ईअं सम्झंदो त सॼो साईं जन जो तवजो मूं ॾे आहे। जॾहिं रुख़ मोड़जी वियो त पोइ सम्झंदा त न इहा का ॻाल्हि ग़लति थी वई। अच्छा साईं जन रुख़ अतहर मोड़ियो, हिन करे जो वटि नाबीन आयो। पोइ छा थो चए अलाह पाक वमा युद्रीक अल्लहु यज़क्का औ यज़क्कर फतनफ़अहु ज़िक्रा। ऐं कहिड़ी ख़बर तोखे या अव्हां खे असां चऊं त शायदि उहो पाकाई हासिल करे हा। अरबी में असांजे सिंधी में चवंदा न साईं तव्हां, पर हिकिड़ो माण्हू हूंदो आहे छा चवंदा आहियूं तव्हां, रेस्पेक्ट जे करे चवंदा आहियूं न, या वॾो हूंदो आहे बाबा तव्हां, चाचा तव्हां, ठीकु आहे। पर अरबी में हिकिड़े माण्हू लाइ तव्हां जो लफ़्ज़ कॾहिं इस्तेमालु न थियो आहे, तूं ई आहे, तूं तव्हां चवंदो माना घणा माण्हू, पर असांजे सिंधी में आहे तव्हां, ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त ऐं कहिड़ी ख़बर तोखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त शायदि उहो पाकाई हासिल करे हा या नसीहत ॿुधे हा, पोइ उहा नसीहत यानी क़ुरान ॿुधणु नफ़ो ॾेसि हा। जेको ही आयो शख़्स तव्हां ॾे त शायदि उहो पाकाई हासिल करे हा या नसीहत ॿुधे हा, पोइ उहा नसीहत यानी क़ुरान ॿुधणु उनखे नफ़ो ॾे हा। पोइ पर जंहिं बेपरवाही कई, हाणे ही ॿ आयतूं आयूं हिन जे लाइ, ठीकु आहे। वरी जेके ॿ आयतूं आहिनि ही उहो उन्हनि जे लाइ जंहिंसां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हा सरदारानी कुरैश सां। पर जंहिं बेपरवाही कई पोइ तंहिंजे सुधारे लाइ तूं फ़िक्रमंद थिए थो, ए मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां हुन लाइ फ़िक्रमंद थियो था। अल्लाह पाक चए थो वमा अलैका इल्ला यज़क्का, पोइ तव्हां ते का मयार कान्हे जेको ईमान नथो आणे या को नथो सुधरे। तव्हां बेशक कोशिशि कयो था पिया पर तव्हां ते का मयार न आहे त को नथो सुधरे। जेकॾहिं अॻिते था हलूं वअम्मा मन जाअक यसआ वहुव यख्शा फअंत अन्हु तलहा, ऐं जेको तो वटि डोड़ंदो आयो, सही न कंदा आहिनि जेको उमिरि में सही कंदा आहिनि न, सही जेको हज ते वेंदा आहियूं सही कबी आहे, ॿुधो हूंदो सभिनी असां, सही माना डोड़णु, जेका मिना ऐं मरवा जे विच में जेको डोड़बो आहे हुनखे सही चइबो आहे। त सही माना जाअक माना जेको तो वटि, जे माना अम्मा माना ऐं व माना ऐं अम्मा ऐं जेको मन माना हू आयो जेको तो वटि, जाअक तो वटि आयो डोड़ंदो, यस आ डोड़ंदो आयो तो वटि, छाजे करे हू यख्शा, ऐं उहो पंहिंजे अलाह खां ॾिए थो, हुनजो ख़ौफ़ थो रखे। फअंत अन्हु तलहा, पोइ तव्हां हुन खां बेतवजो थियो था पिया। हालांकि उहो तव्हां डोड़ंदो आयो आहे त का शइ मां सिखां। हाणे इते वाज़िब फ़र्क़ु आहे, हिकिड़ो आयो आहे सिखणु, तव्हां ॿियनि खे सेखारियो था जेके बेपरवाह आहिनि सरदार आहिनि कुरैशन, उहे सिखणु कोन ईंदा, उहे एतिराज़ करणु ईंदा हुया। अल्लाह पाक हिते कंपेरिज़न कई आहे, ठीकु आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे इहो थोरो वधीक तदब्बर जी ॻाल्हि आहे, हिन में असां घणो हींअर कोन था वञूं। त जॾहिं ही ॿ आयतूं आयूं आहिनि न, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिन ते आयो आहे त उन ते तव्हां ॾिसो हिते जेके आयूं आहिनि आयतूं हिन में, ऐं कहिड़ी ख़बर तोखे, ही माना ॻाल्हाइणो आहे, पर हिते ईअं न आयो आहे त अव्हां नाराज़गी जो इज़हार कयो ऐं तव्हां मोहबत, ही थर्ड पर्सन में जॾहिं ॻाल्हाइबो आहे उनजो असरु हल्को हूंदो आहे।
बहरहाल इन ते घणो कोन था वञूं ॻाल्हि इहा था कयूं असां त अलाह साईं फरमाए थो पियो ऐं जेको तो वटि डोड़ंदो आयो ऐं उहो पंहिंजे अलाह खां डिॼे थो पोइ तंहिंखां तूं बेतवजो थिए थो पियो कल्ला ईअं नाहे कल्ला चयोसि न क्वेश्चन में आयो कल्ला इन्हा तज़किरा ईअं नाहे बेशक क़ुर जूं आयतूं नसीहत आहे पोइ नसीहत अलाह छा थो चए फमन शाअ ज़कर पोइ जेको घुरे सो नसीहत वठे शाह चइबो आहे घुरण खे इनशा अल्लाह न इनशा अल्लाह जेकॾहिं आया चाहे जेकॾहिं अलाह घुरे पोइ जेको चाहे सो नसीहत वठे हीअ त छड़ी नसीहत आहे इहो त ईअं त कोन्हे को त इहो को ऑर्डर आहे कंहिं ते इहा सिर्फ़ु नसीहत आहे फी सुहफ़ मुकर्रम ऐं बेशक क़ुर जो आयतूं हीअ जेके वरक सुहफ़ माना वरक सुहफ़ इब्राहिम मूसा आहे न वरक तहज़ीमनि वारनि वरक़नि में लिखियल आहिनि कहिड़ियूं मरफ़ूआतिन मुतहर जे मथां पाक आहिनि इहे वरक जेके लिखियल आहिनि लोहे महफ़ूज़ जी वल्लाहु आलम ॻाल्हि थी हले पई बेहदी सफ़र लिखंदड़नि जे हथ में केरनि उहे जे सॻोरा भलारा आहिनि किरामन बरर उहे जेके सॻोरा भलारा वल्लाहु आलम मलाइकनि जी ॻाल्हि आहे उहे आहिनि हीअ थियो साईं इन जो तर्जुमो हाणे थोरो पाण चलूं था पिया त सूर अबस हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेको असां ॻाल्हि कईसीं इहा माना हो नाहे हरूफ़ मुक़त्तियात माना इहा जॾहिं थी वई त उन खां पोइ हलूं था पिया पाण अबस खे सम्झण आइन जो उचार कहिड़ो आहे आइन जो उचार आहे निड़ी मां निकिरंदो तव्हां सभु करे ॾिसो हिते निड़ी खे हथु रखी था कंदो न त जेको आहे चओ त हिते निड़ी में थोरो हिते लहर पैदा थींदी थोरो सो करे ॾिसो इहो सिर्फ़ु क़ुर सिखण जी ॻाल्हि आहे त इनशा अल्लाह ताला इहा कोशिशि बि इनशा अल्लाह ताला सवाब में दाख़िल थींदी ऐं मालूमात में छो जो पोइ तव्हां विसरंदो न कंहिं बि अखर जो मखरज कढणो हूंदो आहे त उन में हमज़ा ॾेई करे अलिफ ॾेई करे पोइ हुन ते अखर ते जज़म ॾिबी आहे ऐं जो मखरज मालूम करणो आहे हिन ते जज़म ॾिनी हिनखे पोइ करे पढ़िबो वाह हुजे हा त अव करे पढ़ूं आहे जीम हुजे हा त अज करे पढ़ूं आहे बा हुजे हा त अब करे ॾिसूं आहे त किथां थो निकिरे आवाज़ अब कंदासीं त तव्हां चपनि मां ईंदो अहिड़े नमूने सां कंदव न त हिते निड़ी मां आवाज़ ईंदो उहो किथां निड़ी जे विच मां निड़ी में टे आहे टिनि जाइनि तां निड़ी जे टिनि जाइनि तां अरबी जे क़ुर जे अखरनि जो आवाज़ निकिरंदो आहे ऐं निकिरंदो आहे निड़ी जे विच मां ऐं फ़र्क़ु ॾिसो हे असां मिलाए वेंदा आहियूं ऐन खे अलिफ सां ही हमज़ा या अलिफ ॻाल्हि साॻी आहे अलिफ ते ज़बर ईंदी आहे त हमज़ा थी वेंदो आहे या ज़ेर या पेश त ही जेको आहे ॾिसो ही निड़ी जो हेठियों पार्ट आहे हितां ईंदो आहे अलिफ ऐं ही निड़ी जो विचों पार्ट आहे हितां थो अचे ऐन ही आहे ॾिसो ही थ्रोट जा जेके लफ़्ज़ आहिनि न निड़ी जा उहे 6 आहिनि ॿ निकिरंदा लोअर थ्रोट निकिरंदा मिडिल थ्रोट माना ऐन ऐं हा न इहो मिडिल थ्रोट मां ऐं ख़ैन ऐं खा करारा थींदा आहिनि न इहे ख़ैन ऐं खा इहे निकिरंदा आहिनि इन मां अपर थ्रोट मां असां ऐन जी ॻाल्हि था कयूं न अबस पहिरीं ॻाल्हि त जेकॾहिं सूरत जो नालो अबस आहे त भला हिनखे नालो ई सही करे खणूं न साईं अबस छो चऊं अबस ठीकु आहे अहिड़े नमूने सां ॿिया लफ़्ज़ आहिनि जेके असांखे सिखणु खपनि असां चवंदा आहियूं अस्सलाम वालेकुम या चवंदा आहियूं या इहो सही आहे या अस्सलाम वालेकुम असां चवंदा आहियूं साईं अऊज़ या चवंदा आहियूं अऊज़ न इहे ॿई ग़लति आहिनि आहे छा अऊज़ ही बि ज़ाल आहे हिन जो उचार अॼु नथा ॻाल्हायूं पर ऐन जो ऐं ज़ा जो उचार सही करणु खपे अऊज़ ठीकु आहे हाणे अबस खे असां कीअं पढ़ूं अबस पढ़ूं या पढ़ूं अबस इहा कोशिशि करणी पवंदी असां चवंदा साईं तालीम ते ध्यानु नथा ॾियनि तालीम ते ध्यानु ॾियणु खपे तालीम अहम आहे इहा तालीम न इहा आहे तालीम अल्लाह ताला कोशिशि कयूं त सिखूं हाणे अचो कुझु लफ़्ज़ खे थोरो सिखूं था पिया पोइ इनशा ताला पंहिंजो सेशन ख़तमु कंदासीं थोरा जेके बार बार ईंदड़ लफ़्ज़ आहिनि क़ुर पाक में हाणे तव्हां हिते ॾिसंदव त ही काफ़ी जाइनि ते आहे वल्ला अबस वत वल्ला वल्ला माना मोड़णु वल्ला माना मोड़णु अॼु यादि न थींदो थोरो ज़हन में हुजे पाण PDF मोकिलिबो इनशा ताला ऐं यूट्यूब बि मोकिलींदासीं कोशिशि करे इनशा अज़ीज़ त इहो ॾिसबो हिन में त
जेकॾहिं पाण रिपीट कजे या उनखे वरजाइजे ख़बर पए त वतवल्ला माना इहो आहे तवल्ला माना मोड़ियो ठीकु आहे जा हाणे ही जेको आहे न जा जो मतिलबु आहे आयो पर हिते जा लिखियल छड़ो न आहे ही लिखियल आहे जा हु ही हिकिड़ो माना गॾियल लफ़्ज़ आहे ईअं सम्झो जा हु ठीकु आहे हाणे इनखे थोरो साईं सम्झण जी ज़रूरत आहे तमामु ध्यान सां प्लीज़ त ही लफ़्ज़ आहे असांजे पढ़ंदो न अन जा अहुल अमा या जा अहु इनखे जेकॾहिं किथे बि आख़िर में हा हीअ अचे न इनखे टोड़बो आहे त लफ़्ज़नि खे सम्झण जे लाइ त ही ॿ लफ़्ज़ आहिनि जा ऐं हु ठीकु आहे त जा माना आयो हु माना हुन वटि उन वटि या हुन वटि यानी थर्ड पर्सन असांखे सम्झणु खपे इहो त हु ऐं हुम ॿ लफ़्ज़ थींदा आहिनि हु माना हिकिड़े लाइ ईअं हु ऐं हुम थींदो आहे प्लूरल लाइ इहे थींदा आहिनि थर्ड पर्सन जा अहु आयो हुन वटि या वटिस चइजे सिंधी में वटिस इहो जा ॿियो किथे इस्तेमालु थियल आहे असां घणो पढ़ंदा आहियूं यासीन शरीफ़ में उहो ई ॾिसो وجاء من أقصى المدينة رجل يسعى قال يا قوم اتبعوا المرسلين اتبعوا من لا يسألكم أجرا ومهتدون وجاء جاء माना आयो ऐं आयो ठीकु आहे इहो रेफरेंस लाइ तव्हांखे यादि हुजे त जा ये सूरह यासीन शरीफ़ में आहे जा मिन अक्सल मदीना अच्छा उन खां पोइ चऊं था हिते आहे 3 नंबर आया त वमा युद्रीक ठीकु आहे हाणे क जो मतिलबु आहे तूं हिकिड़े लाइ क माना तूं ऐं अवां कीअं जा तूं ठीकु आहे ऐं तूं क जिते बि ईंदो लफ़्ज़ जे भरिसां युद्री का माना ॼाणणु ठीकु आहे या तो ऐं तूं ठीकु आहे न माना तो लाइ थींदो या तूं चइजे मां हाणे मां जेको आहे न हीउ वॾो हिकिड़ो तमामु गंभीर लफ़्ज़ आहे ईअं चइजे या इन जो तमामु घण मानो लफ़्ज़ आहे इहो हिते थींदो ऐं कीअं जेको कीअं थियो न हीउ मां ऐं कीअं व माना ऐं मां माना कीअं पर इन जी कॾहिं कॾहिं घणी जाइ ते माना छा हूंदी आहे न थींदो आहे ऐं न वा मां माना न या कॾहिं कॾहिं ईंदो आहे जेको त इहो इन ते असां मां ते हिकिड़ो पूरो मां पेपर ठाहियां थो पियो इनशा अल्लाह ताला कंहिं टाइम ते असां छड़ो मां खे सम्झंदासीं पूरे खे सॼे सेशन में पोइ आयो आहे औ यतज़क्कर फतनफ़अहु हाणे हिनखे था सम्झो औ जी माना छा आहे या इहो बि काफ़ी जाइ ते आहे औ माना या इहो लफ़्ज़ पाण में घर में असां कोशिशि कंदा आहियूं हिक ॿिए खे इस्तेमालु करे ॿुधायूं मूंखे कंप्यूटर थो खपे ऐं मूंखे माना लैपटॉप थो खपे त जीअं यादि थिए औ माना या हिक ॿिए खे ॻाल्हाईंदा असांजी कोशिशि कंदा आहियूं ठीकु आहे बाक़ी सभु लफ़्ज़ सिंधी ऐं अरबी में ॻाल्हाईंदा आहियूं या जे बजाए ठीकु आहे औ माना या उन खां पोइ हीउ जेको लफ़्ज़ आहे साईं फतनफ़अहु हाणे हिन में ॾिसो वरी हा आई आहे इहा आख़िर में इन करे हिनखे अॼु वधीक सम्झंदासीं फ जो मतिलबु छा आहे माना पोइ तनफ़अ नफ़ो ॾे जेको ईअं थींदो आहे न ही फ़ाइदो ही तनफ़अ फ़ाइदे मां निकितल आहे न फ़ाइदो ॾियणु ठीकु आहे फतन जेको ता शुरू में अचे थी न हाणे इनखे फ़िलहाल असां कोन था खणूं पर इन जो बि हिकिड़ो मतिलबु आहे पर उहो कंहिं ॿिए स्टेज ते इनशाला अञा हिकिड़ी लेवल मथे आहे पर हिते चए थो फतनफ़अहु असांखे सिर्फ़ु एतिरो सम्झणु खपे त फ जी माना पोइ तनफ़अ फ़ाइदे जी ॻाल्हि आहे हू जेको आहे न ॾेस हा हू माना हुनखे कंहिंजी ॻाल्हि थी हले थर्ड पार्टी जी हुनखे नफ़ो ॾेस हा अचो त हिनखे वधीक सम्झो हीउ जेको ज़कर आहे न ओ यज़कर ज़िक्र माना नसीहत हाणे हिते जेको न माना हिकिड़ो त इहो थी वियो त वरी कवर करे आया आहियूं त या लाइ क़ुर पाक में 2 लफ़्ज़ आया आहिनि औ ऐं किथे किथे बि आयो आहे जीअं सूरह मुल्क में आयो आहे ठीकु आहे पर बहरहाल उहो हुनखे इहो थोरो सम्झी छॾिजे त औ माना या
या अल्लाह हिकिड़ो ॿियो बि क़ुर पाक में खराए जेके चवंदा आहिनि पर अॼु असां हिते ओ ई सम्झूं त काफ़ी आहे असांखे असां सम्झूं था पिया ही फतन फअहु ठीकु आहे हाणे हिनखे टोड़बो कीअं हाणे हिकिड़े लफ़्ज़ में टे लफ़्ज़ फतन फअ ऐं हु या हु जेको हुजे हिते थियो पो फ़ाइदो ॾे हा हु माना हुन खे या उन खे थर्ड पर्सन सिंगुलर पोइ नफ़ो ॾे हा हुन खे जेकॾहिं हुननि जी ॻाल्हि हुजे हा न पोइ नफ़ो ॾे हा हुननि खे त हिते थी वञा फतन फअहुम हुम अचे त माना घणनि लाइ हू अचे त हिकिड़े लाइ ठीकु आहे अच्छा ही चार्ट आहे जेको आहे हू हुम क ये कुम ना इहो असां कयोसीं हू हुम क ये कुम ना हू हुम क ये कुम ना इहो असां वरी इंशाअल्लाह ताला हिकिड़ो दफ़ो हिनखे रिपीट कंदासीं अॻिते हलूं था पिया हाणे टाइम जे हिसाब सां हिते जेको ॿियो आयो आहे अम्मा मन इस्तगना पर जंहिं बेपरवाही कई हाणे हिते अम्मा जो मतिलबु आहे पर हिनखे चऊं न त मां जिते बि ईंदो आहे उहो घण माना में हूंदो आहे ठीकु आहे अच्छा हिते ॿी जेका अहम ॻाल्हि आहे सम्झण जी उहा इहा ई आहे हिते आयो आहे फअंत लहू तसद्दा हाणे हिननि खे बि टोड़ूं पवंदो हिते हिननि खे सम्झण आहे न हीउ ॾिसो कलर अलॻि आहे अंत कलर अलॻि आहे ही फ ऐं अंत फ माना पोइ इहो त असांखे यादि थी वियो आहे त अंत माना तूं या अंत माना यू माना तूं हाणे हिकिड़ो फ़र्क़ु अॻिते थोरो वाज़े थींदो जॾहिं मां टेबल ॾेखारींदुसि पर अंत माना तूं इहो सम्झणु खपे बसि फ अंत माना पोइ तूं अच्छा उन खां पोइ छहीं आयत आहे पोइ तंहिंजे सुधारे लाइ तूं फ़िक्रमंद थिए थो फ अंत लहू लाम जॾहिं ईंदो आहे न हिते लाम लाइ लहू हुन लाइ ठीकु आहे अच्छा उन खां पोइ अॻिते हलूं वामा अलैक इल्ला न अल्लाह यज़क्का अलैक इहो छा आहे क ओ हिते आयो आहे ॾिसो क मतिलबु अलैक माना ऐं तो ते क माना तो ते तुंहिंजी ॻाल्हि आहे हिकिड़े ते तूं ऐं तो ते वमा ऐं नाहे ही वमा माना ऐं नाहे अलैक तो ते या तुंहिंजे मथां अला माना मथां क माना तूं ऐं नाहे तुंहिंजे मथां कोई इहो आहे का मयार त को सुधरे या न सुधरे ठीकु हाणे ही ॿ जेके आहिनि हिननि ॿिनि खे सम्झण जी ज़रूरत आहे ही बि ज़मीर आहे या ऐं ही बि ज़मीर आहे पर ही आहे जेको चवंदो आहे न माना ही दे पर ही जेके अचनि था न ही साॻे नमूने सां हू हुम हिते आहे हुअ हुम माना ही ऐं दे हिते हू हुम जॾहिं ईंदो माना हिज देयर ही अटैच्ड प्रोनाउंस आहिनि ही अलॻि ईंदा आहिनि लफ़्ज़ में लिखियल ठीकु आहे न जीअं फ अंत आयो न त फ अंत तूं ठीकु आहे ऐं ही जेके हूंदा आहिनि ही अटैच्ड प्रोनाउंस हूंदा आहिनि कंहिं लफ़्ज़ सां गॾु ऐं उन खां पोइ ही एंड में ईंदा आहिनि ॾिसो अलैक अहिड़े नमूने सां इहो सम्झणु खपे त ही जेको क इहो आहे तो ते तूं आहे माना जीअं अलाह थियो न तो थियो हिते ऐं हिते अंत माना तूं तूं मां तुंहिंजो मुंहिंजो ईअं फ़र्क़ु आहे तूं मां या तुंहिंजो मुंहिंजो हिते इहो आहे माना ही उहे तूं मां तव्हां असां ठीकु आहे इहो ॿुधाइणु आहे केरनि पर हिते इहो आहे पोज़ीशन त कंहिंजी आहे शइ हिन जी हुननि जी तुंहिंजी मुंहिंजी तव्हांजी असांजी इहो चार्ट आहे अलॻि चार्ट आहे ठीकु आहे हुन खां पोइ अॻिते हलूं था पिया की टू सक्सेस आहे साईं कहिड़ी शइ इहो चार्ट इहो महिरबानी करे इहो सम्झणो आहे इंशाअल्लाह ताला कहिड़े हिसाब सां PPI सां जीअं मां इशारा कयां थो अहिड़े नमूने सां इंशाअल्लाह ताला पोइ कामयाबी थींदी हुन खां पोइ साॻियो हिते अमा आहे जेको आहे फंत माना पोइ इहो असां पढ़ी आयासीं ही लास्ट वारो जेको आहे इहा आहिनि इहे त वरी हिते चवनि था कल्ला इन्ना तस्करा ॾिसो कल्ला हुते बि आयो हुयो सूरह अन्नबा में वरी कल्ला हिते बि आयो आहे ईअं न आहे फमन पोइ जेको फी माना में
मुतहर माना पाक। अॼु इंशाअल्लाह ताला पाण हिते सेशन ख़त्म था कयूं पिया ऐं इन दुआ सां त अल्लाह पाक असां सभिनी खे क़ुर पढ़ण सिखण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जे ॿुधण ऐं ॿुधाइण में का ग़लती थी हुजे त अल्लाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। दुआ था घुरूं कफ़ारे जी। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुका व अतूबु इलैक। जज़ाकुमुल्लाह खैरन कसीरा। साईं पंहिंजो सेशन ख़त्म। ओवर टू यू साईं रियाज़ साहब, अमजद साहब इंशाअल्लाह। साईं रियाज़ साहब जे ब्रदर लाल दुआ कराईंदो न अॼु? रियाज़ खोड़े साहब साईं? हा हा कयूं था पिया। हुन ग्रुप में कई ते रियाज़ खोड़े सुञाणनि कोन था पर हिन में ॿिया दोस्त बि हा बिल्कुलु कयूं था साईं। हिकिड़ो मां रिकॉर्डिंग बंदि कयां।